हाणे अचे औलाद जे हक़ कहिड़ा कहिड़ा। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु पाण फरमाइनि था, मदीने वारा साईं पाण फरमायूं, औलाद जा 3 हक़ आहिनि। घणा हक़ आहिनि? घणा हक़ आहिनि? 3 हक़ आहिनि। ॻाल्हाईंदो त सम्झ में ॻाल्हि ईंदव, न त हवा में गुज़री वेंदी। हे वॾी क़ीमती शयूं अथव, इन क़यामत बारे में सवाल थींदो, इन शइ सवाल थींदो क़यामत में। ईअं न सम्झो ही मश्करी आहे, न, ये हक़ अथव, हक़ अदा कंदव त राहत आहे, न कंदव त उते सज़ा आहे। ज़हन नशीन थियो, ॻाल्हाईंदो त सम्झ में ईंदव। घणा हक़ आहिनि? अलाह ताला 3 हक़ रखिया। मदीने वारा साईं पाण फरमाइनि था, पहिरियों हक़ इहो आहे, जॾहिं को ॿार पैदा थिए उन सुठो नालो रखो, बा माना वारो नालो रखो। असांजे नाला आचर खान, सुमर खान, फलाणो बकरी आहे, फलाणो अजीब अजीब ग़रीब नाला। इहो हक़ अदा करणु न आहे, इहा असांखे ना इल्मी आहे, ना वाक़फ़ियत आहे, असांखे इन जो वाक़फ़ियत ई न आहे। पाण फरमाइनि था त को ख़ूबसूरत ऐं बा माना, ईअं न त को बे माना हुजे, न, बा माना नालो रखो, इहो हक़ आहे। ऐं पाण फरमायूं त ॿियो हक़ इहो आहे त हुनजी उमिरि एतिरी थी वञे जो पढ़ी सघे, त तव्हांखे हुन क़ुरान पाक जी तालीम ॾियणु। असां क़ुरान पाक खे विसारे स्कूल जी तालीम ॾियणु शुरू कई आहे, उहो बि लाज़िम आहे, हिन दौर में उहा शइ बि लाज़िम आहे। पर असांखे क़ुरान पाक छॾे करे स्कूल जे टाइम मां उन लाइ टाइमिंग असेंबली में पुॼाइणो आहे। हुनखे पुट खे ज़ोरी निंड में उथारींदासीं, यूनिफॉर्म पाराईंदासीं, मानी तयारु करे ॾींदासीं, वञी पाण दर ताईं छॾे ईंदासीं, दर तां वञी खणी ईंदासीं। 8 कलाक ॿार पढ़े, हिकु ॾींहुं न वञे त केतिरे हुन जे मथां वटसट थी वेंदी आहे। हफ़्ता के ॿार खे ताना बि मिलंदा, असां त पैसा था भरियो, हेॾा त फीस था भरियो, हर महीने पढ़े नथो, एतिरी सख़्ती थी वेंदी आहे। त इहा त इहो त हक़ आहे, इहा शइ हुजे। पर मदीने वारा साईं असांजे मथां जो हक़ रखियो आहे उहो क़ुरान पाक जी तालीम आहे। पाण फरमायो हुनखे क़ुरान पाक जी तालीम ॾियारायो, जीअं तव्हां स्कूल जी तालीम ॾियारायो था न सख़्ती सां, एतिरी त असांखे क़ुरान पाक जी तालीम ॾियारणु घुरिजे आहे। जॾहिं क़ुरान पाक जी तालीम ईंदी त तव्हांजो पुटु बाअदब थी, बेअदब न थींदो। तव्हांजो पुटु तव्हां अखियूं मिलाए करे न ॻाल्हाईंदो, अखियूं हेठि करे हुन क़ुरान पाक पढ़ियल। तव्हांजो पुटु कॾहिं नाफ़रमान न थींदो, छो जो हुन क़ुरान पढ़ियल। तव्हांजो पुटु कॾहिं बि तव्हांजे मथां बोझ ॿार न विझंदो, छो जो हुनखे क़ुरान पाक जी तालीम आहे। तव्हांजो पुटु कॾहिं बि तव्हांजी दिलि न दुखाईंदो, छो जो हुन क़ुरान पाक जी तालीम ॾिनई। हिकु ॿार सॼो तव्हां शुरू खां वठी स्कूल मोकिलियो, भले यूनिवर्सिटी पार करे अचे, PhD लेवल पार करे अचे, ऐं हिकिड़ो ॿार जेको मदरसे मां फारिग थिए, जॾहिं ॿिन्हिनि जो तव्हां सलूक ॾिसंदव न, तव्हां ॾिसंदव जेको आहे कॉलेज वारो जेको छोकिरो आहे उन्हनि जो घर में रवैयो कीअं, ऐं मदरसे जेको क़ुरान पाक जो फाज़िल आहे, क़ुरान पाक पढ़ियल आहे, उनजो घर में रवैयो। तव्हां पाण अंदाज़ो खणो, तव्हां पाण ॾिसी सघो था, सोशल मीडिया जो दौर आहे, तव्हां थोरो सर्च करे ॾिसो, तव्हां ख़बर पए। मदीने वारा साईं पाण फरमाइनि था, जॾहिं हुनखे एतिरो तव्हां सम्झो त हाणे हे मुंहिंजो ॿार पढ़ण जे लाइक़ु आहे, त उनखे क़ुरान करीम जी तालीम ॾियो। ऐं टियों, मदीने वारा साईं पाण फरमायो, जॾहिं हुनजी उमिरि लाइक़ु थी वञे, हाणे शादी जे लाइक़ु आहे, हुनजी उन वक़्तु शादी कयोसि। तव्हां में त हक़ आहे। के वरी चवंदा यार तूं कमाए त पोइ तोखे शादी कराईंदासीं, नौकिरी वटि शादी कराईंदासीं, हाली बिज़नेस को कारोबार कर पोइ शादी कर, मुंहिंजो पैसा न आहिनि, मां नथो ख़र्चु करे सघां। न न, इहो पीउ माउ जे मथां हक़ आहे, त हुनजे मथां शादी कराए। हा, पुटु बि कमाए, कोशिशि करे, पर हुनखे अहिड़ी माली वसियत न आहे, त तव्हांजो हक़ आहे त तव्हां हुनजी शादी करायो। पाण फरमायो जीअं हुनजी उमिरि थी वञे तव्हां हुनजी शादी कयो।
ये टे हक़ आहिनि।